ميرپورخاص में ट्रैक्टर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हयाती विञाए वेठो। नूर सीएनजी स्टेशन वटि तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान रफ़ीक सोलंगी फौत थी वियो। हादसे बाद नौजवान जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ट्रक ड्राइवर फरार थी वियो। सूबेदारे जी शागिर्दाणी अलीज़ा हतार खे तंग कंदड़ उस्तादनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। एडिशनल सेशन जज खैरपुर जी अदालत जे हुकुम ते सरसो जे कोऑर्डिनेटर नदीम मला, हेडमास्टर खान मोहम्मद सहते, उस्ताद गुलाम शबीर भागत ऐं उस्ताद गुलाम रसूल भट्टीअ ते मुख़्तलिफ़ कलम शामिल करे केस दाख़िल कयो वियो। सरसो जे कोऑर्डिनेटर नदीम मला पिणु शागिर्दाणी ऐं वारसनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी हुई, जेका अदालत रद्द करे छॾी हुई। पखे में छिते कुते जे ॾाढ़ियल मासूम ॿार जे वारसनि वैक्सीन ॾियण जी अपील कई आहे। ॻोठ कलंदर बख़्श मुगेरीअ में चैनवरनि जे ॿारड़े मोहसिन मुगेरीअ खे कुते ॾाढ़े विधो। वारसनि नीगर खे मक़ामी ऐं कंबर जे अस्पताल खणी विया, पर खेसि वैक्सीन न लॻाई वई। नीगर मोहसिन मुगेरी जे वारसनि अपील कई त वैक्सीन लॻाए नीगर जी हयाती बचाई वञे। मलीर में हसन नगर वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां ॻोठ में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एडवोकेट अब्दुल हफ़ीज़ शर हुसैन राजपर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 10 वरनि खां अब्दुल्ला ॻोठ में सेवरेज न हुजण करे गंदो पाणी घरनि में दाख़िल थी वञे थो। हुननि चयो त गंदगी सबबि बीमारियुनि कर खंयो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त जल्द संदनि बुनियादी मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो। नवाबशाह में जस्कम पारां खंबे गुम कयल कारकुन जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कयो वियो। अली रज़ा ख़ास के लिए सरफराज़ मेमन ऐं ॿियनि चयो त क़ौमी कारकुननि खे खंबे गुम करण जो सिलसिलो बंदि न थियो आहे। हुननि चयो त हू जीएम सैयद जा पोइ लॻा आहिनि ऐं पंहिंजे मक़सदनि तां न हटंदा। अॻवाननि चेतावनो त गुम कयल कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿाहिरां जी टाउन कमेटी जे कचनि मुलाज़िमनि बहाल करे पघारूं ॾियण जी अपील कई आहे। राशिद चांडिये ऐं वही टोटाणी चयो त हू गुज़िरियल केतिरे अरसे खां टाउन कमेटीअ में कमु कनि पिया, पर संदनि चेयरमैन खां पघारूं बंदि कयूं वियूं आहिनि। मुलाज़िमनि मुतालबो कयो त खेनि पको करे बंदि पियल पघारूं ॾेई फाकाकशीअ खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk